धरती जी शाम में मां तव्हांजी होस्ट दोस्त असरा ख़ान कीअं आहियो? सभु ठीकु आहियो? उमीद कयूं था ठीकु हूंदव ऐं हमेशह वांगुरु सभिनी जे लाइ इहा दुआ त जिथे हुजो ख़ुशि हुजो। अच्छा, अॼु जो प्रोग्राम असां स्टार्ट करे छॾियो आहे, पर उहा ई ॻाल्हि त जीअं हमेशह असां पंहिंजे इंट्रो में चवंदा आहियूं त हमेशह ख़ुशि हुजो, पर इहो आहे कोन। हर कोई कंहिं न कंहिं माना ॻाल्हि जे करे परेशान हूंदो आहे, पर असां त ज़ाहिर ॻाल्हि आहे हर कंहिंखे दुआ ॾींदासीं त जेको जिथे हुजे ख़ुशि हुजे ऐं ख़ुशि हुजे बि माण्हू हक़ीक़त में, ऐं ख़ुशि रहण बि ॾिए कंहिंखे। सो बहरहाल प्रोग्राम खे स्टार्ट करे छॾियोसीं ऐं जेको तव्हां ख़बर आहे त सूमर खां अरबा ताईं असांजो प्रोग्राम हूंदो आहे, 4 खां 5 वॻे ताईं असां तव्हां सां लाइव हूंदा आहियूं। ऐं ॿियो इहो त जॾहिं लाइव कॉल कयो त पंहिंजे टीवी जो वॉल्यूम जेको आहे उहो बंदि करे छॾींदा कयो, या म्यूट करे छॾींदा कयो, या ऑफ करे छॾींदा कयो। जीअं मां तव्हांखे हमेशह पंहिंजे इंट्रो में यादि कंदी आहियां, मतिलबु दुआ में यादि कंदी आहियां, ईअं तव्हां बि असांखे दुआ में यादि कंदा कयो। भई मुंहिंजे लाइ इहा दुआ घुरो में वेट घटि थिए सो इलाही वेट थी वियो मुंहिंजो। ऐं ईअं आहे खाइण पीअण जे खाइण पीअण जे हिसाब सां त माण्हू नथो जॾहिं ध्यानु करे ऐं मुसलसल तव्हां ऑइली शयूं खाओ, मुसलसल तव्हां जेको आहे अहिड़ियुनि शयुनि जे तरफ़ वञो जेके वेट गेन कराइण में मदद कंदियूं आहिनि, त वाक़ई वेट थिए थो। मूंखे इहो ॾाढो ग़लतफ़हमी हूंदी त मुंहिंजो वेट माना न वधंदो, पर वधी वियो। सो हाणे मां इहो चवंदमि मुंहिंजे लाइ इहा दुआ कयो मुंहिंजो वेट लहे, मां हाणे कोशिशि कयां पई वेट घटि करण जी। सो बहरहाल लाजो खे वेलकम कंदासीं। कैसे लाजो भाई? मैं खैरियत से हूँ, आपकी दुआएं। आप कुछ नहीं खाते? नहीं, मैंने आपको हमेशा ऐसे ही देखा है। अच्छा। और मुझे इतना वो था, मतलब मैं ओवर कॉन्फिडेंट थी अपने बारे में कि मैं कभी मतलब मोटी नहीं हो सकती, लेकिन अभी आप मेरा हाल देख रहे हैं, मैं मोटी हो गई हूँ। तो मैंने अपनी एज के हिसाब से और अपने मतलब जो मेरा कद है उसके हिसाब से मैंने डॉक्टर के मुताबिक 20 kg गेन किया है, मतलब 20 kg ऊपर चली गई हूँ मैं। तो वो मुझे ये सब खाने पीने का खाने पीने, और आपको पता है यहाँ पे मतलब मुझे रूटीन होता, मेरा रूटीन था यहाँ पे बिरयानी पुलाव। वो मैंने देखा अक्सर देखा है ना, तो वो मैंने बंद कर दिया। मैंने खाली बैठे हुए नहीं देखा, आपको खाते हुए ही देखा मैंने। गवाह हे मतलब लाज जो एडी गवाही ॾींदो माण्हू के मतलब वो अची वञे, छा चवंदा आहिनि वासी। तो मैंने आपको फारिग नहीं देखा, मैंने आपको जो है खाते हुए ही देखा है। सो वही बात है, अब खाते हुए का रिजल्ट अभी मिला है मुझे। सो बहरहाल मैंने अपने दिल पे पत्थर रख के मैंने वो बिरयानी और पुलाव बंद कर दिया अपना, मतलब व्हाइट चावल भी नहीं खा रही अपने। आज ही बंद किए होंगे, कल से फिर शुरू कर देंगे। बंद मतलब 1 हफ्ता हो गया मैंने बंद कर दिया है। सो तभी मैं सबको कह रही हूँ कि दुआ करो। सो बहरहाल असां सां महिमान बि गॾु आहे ऐं उन्हनि सां बि कचहरी कंदासीं, उन्हनि खे बि वेलकम कंदासीं। ऐं असां सां ख़ालिक भट्टी साहब गॾु आहिनि, तमामु सुठे आवाज़ जा मालिक आहिनि। खोड़ सारे प्रोग्राम्स में तव्हां उन्हनि खे ॿुधी बि चुका आहियो, ॾिसी बि चुका आहियो, ऐं अॼु वरी उन्हनि सां कचहरी कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्लाह जी महिरबानी, सभु ख़ैरियत आहे। वॾी महिरबानी तव्हां आयो असांजे प्रोग्राम में। अच्छा, ख़ालिक खां पुछंदासीं त जीअं हमेशह को बि असां वटि सिंगर जेके असांजे प्रोग्राम में पहिरियां अची चुका आहिनि या मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स में तव्हां अची चुका आहियो, त मां हमेशह इहो पुछंदी आहियां त हाणे जॾहिं तव्हां वरी असां कंहिंखे महिमान कंदा आहियूं या असां दावत ॾींदा आहियूं, तव्हां हलिया ईंदा आहियो उन दावत ते, तव्हांजी वॾी महिरबानी आहे। पर को नयो को सॉन्ग आंदो अथव 2025 जे हवाले सां? को नओं गानो आहे? जी जी, नओं गानो आहे। त उहो शाइरी कंहिंजी आहे? साईं अमजद शाह साहब जी शाइरी आहे। अच्छा, वाह वाह, ज़बरदस्त। त उहो छा मतिलबु थी वियो आहे, रिलीज़ थी वियो आहे या थियण वारो आहे? अॼु ॻाईंदुसि पहिरियों दफ़ो। ॻाईंदो ई पहिरियों दफ़ो? हिते तव्हां वटि मां ॻाईंदुसि इहो पहिरियों दफ़ो। अच्छा, मतिलबु उहो ऑडियो वीडियो अञा न ठहियो आहे? न ठहियो आहे। इहो ॾाढो सुठो भला। इहो कीअं भला, इहो क्रेडिट असां ॾे वेंदो न माना? जी जी, असल में छा आहे, जो का सुठी शइ आॾो ईंदी आहे न, त उहा धुन पंहिंजो पाण उहा तयारु थी वेंदी आहे। अच्छा, त सुठी शइ आहे ऐं धुन बि ठही वई आहे। ज़बरदस्त। सो असां त चवंदासीं हिन दौर जो असांजो उस्ताद बुखारी आहे साईं अमजद शाह साहब। सही, बिल्कुलु। सो तमामु बहितरीनु हुननि जी लिखणी, ऐं हुननि जी लिखणीअ में हिकिड़ो सुठो दर्स आहे, हिकिड़ी सुठी सम्झाणी आहे, ऐं बाक़ाइदा जेकॾहिं मुसलसल हिकिड़ो जेकॾहिं को सुठो ख़्यालु खणंदा आहिनि त आख़िर ताईं निभाईंदा आहिनि। सही, ईअं न आहे जो का सुठी ॻाल्हि हिकिड़ो करे वरी विच में माण्हू जुगाड़ करे, ईअं न हूंदा आहिनि। हुननि जी शाइरी में यकसानियत आहे। मूंखे पसंदि आहे, मां इन करे मां धुनूं ॻाईंदो आहियां, उन्हनि जो ठाहींदो आहियां पंहिंजो, कोशिशि करे हीअ त पंहिंजी ठाही आहे। अच्छा, ही तव्हां कोशिशि कई आहे। हूअं मतिलबु जेके अमूमन जेके सॉन्ग्स हूंदा आहिनि
जीअं हिकिड़ो सिंगर ॻाए थो त जीअं तव्हां चओ त हीअ अञा ऑडियो या वीडियो में सॉन्ग न आयो आहे त इन खे अचण में हू केतिरो टाइम लॻंदो? इन्हनि खे हफ़्तो खनि लॻी वेंदो आहे। हफ़्तो? वधि में वधि ठाहिजे, जेकॾहिं ट्रैक ठाहिराइजे वरी उनखे वीडियो त मतिलबु ट्रैक जेको आहे, ट्रैक मां मुराद त ऑडियो में हफ़्तो लॻंदो आहे या वीडियो में? ठाहिण लाइ त 2 ॾींहंनि में बि ऑडियो ठही वेंदी आहे ऐं वीडियो बि ठाहिजे त वरी 5-6 ॾींहं ॿिया। अच्छा, माना वीडियो जे लाइ बि त ईअं हूंदो आहे न त तव्हांखे मॉडल जी ज़रूरत हूंदी आहे। अगरि मॉडलिंग वारो कयो था, अगरि तव्हां पाण मॉडल आहियो त वरी का फीमेल मॉडल खपंदी, या अगरि ज़रूरी न आहे त तव्हां उनखे फीमेल मॉडल बि ॾियो, तव्हां पाण ई उनखे वीडियो सॉन्ग में करे था सघो। अॼुकल्ह त काफ़ी अहिड़ा ई गाना ठहनि था। अॼुकल्ह मॉडलिंग आसान ऐं सवला इहे ई आहिनि असां वेही लाइ। करे परफॉर्म कनि था, उहे ई वीडियो वरी रखे छॾनि। सवला ऐं आसान असांजे लाइ इहे ई आहिनि त पंहिंजो पाण तव्हांजो कोई आहे चैनल, माना यूट्यूब चैनल वग़ैरह? मुंहिंजो यूट्यूब त चैनल उन ते तव्हां पंहिंजा सॉन्ग्स वग़ैरह रखंदा आहियो? रखिया आहिनि पंहिंजा, बिल्कुलु। मां ज़ाती जेके मां ॻाईंदो आहियां प्रैक्टिस जे दौरान, पोइ उतां बि का शइ खणी रखंदो आहियां। जेके तव्हांजा सॉन्ग आयल आहिनि ऐं तव्हां यूट्यूब ते रखो था, कॉपी राइट छा हूंदो आहे? हाणे ख़ालिक खां पुछंदासीं, तव्हां यूट्यूब यूज़ कयो था त कॉपी राइट, जीअं ॾिसो तव्हांजो सॉन्ग किथे बि ॻायल आहे उहो ई खणी तव्हां रखंदव त उहो तव्हांजो शायदि एक्सेप्ट न कंदा, उहो कॉपी राइट अची वेंदो आहे। पर माना जेको तव्हांजो पंहिंजो ई ॻायल आहे, जेको केरु रखियो न आहे अञा, उहो तव्हां रखंदव त उहो तव्हांजो ओरिजिनल, उहो ओरिजिनल अचे थो पियो, उन ते कॉपीराइट कोन थो अचे। अच्छा। पर जेकॾहिं का ॿी धुन आहे, असां वरी पंहिंजे अंदाज़ में ॻायूं था त बि कॉपीराइट कोन थो अचे। अच्छा। हा, मूं मोहम्मद रफ़ी जा गाना 2-3 पंहिंजे अंदाज़ में ॻाए रखिया आहिनि। कॉपीराइट धुन आई आहे न, उन्हनि जा उर्दू बि ॻाया आहिनि मूं। अच्छा। उहो त मां पंहिंजे नमूने सां, मक़सद शायरी भी हुआ या गाना भी हुआ, इन सिर्फ तव्हांजो आवाज़ आहे। हा, उन खे थोरी अदायगी चेंज थोरी अदायगी चेंज करे, थोरी अदायगी चेंज कबी आहे। मतलब कुछ चेंज त आहे न, थोरी त चेंज कबी न त एज इट इज रखो त वो कॉपीराइट अचे थो। सही सही। अच्छा, हाणे असांखे छा ॿुधाईंदो स्टार्ट में? साईं अमजद शाह शायरी आहे। ठीकु आहे, ओके जी जी। विसरी त वञा कम ते, कमकार घणा आहिनि, हिन मुंहिंजी हयातीअ ते वहिंवार घणा आहिनि। भली कामयाबी समूरी न थी, भली कामयाबी समूरी न थी, ज़माने अॻियां जी हुज़ूरी न थी। भली कामयाबी समूरी न थी, भली कामयाबी समूरी न थी, ज़माने अॻियां जी हुज़ूरी न थी। भली कामयाबी समूरी न थी, भली कामयाबी समूरी न थी। उहो कीअं बुखायल बचन दे अचे, 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 उहो कीअं बुखायल बचन दे अचे। सॼो ॾींहुं जंहिं खां मज़ूरी न थी, सॼो ॾींहुं जंहिं खां मज़ूरी न थी, ज़माने अॻियां जी हुज़ूरी न थी।
भली कामयाबी समूरी नथी, भली कामयाबी समूरी नथी। रुसण खां अॻे सोच जाहि न दफ़े, 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 रुसण खां अॻे सोच जाहि न दफ़े। अचां तुंहिंजे पोयां ज़रूरी नथी, अचां तुंहिंजे पोयां ज़रूरी नथी। ज़माने अॻियां, ज़माने अॻियां जी हुज़ूरी नथी, भली कामयाबी समूरी नथी, भली कामयाबी समूरी नथी। लगे अख त सपना वराए वञनि, लगे अख त सपना वराए वञनि, लगे अख त सपना वराए वञनि, लगे अख त सपना वराए वञनि। असांजी कॾहिं निंड पूरी नथी, असांजी कॾहिं निंड पूरी नथी। ज़माने अॻियां, ज़माने अॻियां जी हुज़ूरी नथी, भली कामयाबी समूरी नथी, भली कामयाबी समूरी नथी। अम्हारी अमजद अकेलो त थियो, अम्हारी अमजद अकेलो त थियो, अम्हारी अमजद अकेलो त थियो, अम्हारी अमजद अकेलो त थियो। मगर तुंहिंजे दर्दनि खां दूरी नथी, मगर तुंहिंजे दर्दनि खां दूरी नथी। ज़माने अॻियां, ज़माने अॻियां जी हुज़ूरी नथी, भली कामयाबी समूरी नथी, भली कामयाबी समूरी नथी। ज़माने अॻियां, ज़माने अॻियां जी हुज़ूरी नथी, भली कामयाबी समूरी नथी। ला 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 हो हा 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 हा। ज़बरदस्त।
ऐं जेको आहे ब्रेक जो बि टाइम थियो आहे त ब्रेक ते हलंदासीं, ब्रेक खां पोइ वरी गॾु आहियूं। वेलकम बैक जी। हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार कयूं था ऐं जेको आहे तमामु सुठी शाइरी असांखे ख़ालिक ॿुधाई, अमजद शाह साहिब जी शाइरी ऐं तमामु सुठी। अच्छा, इहा शाइरी जेका तव्हां ॻाई आहे इहा जॾहिं शाह साहिब असांजे प्रोग्राम में आया हुआ त हुननि ॿुधाई तमामु सुठी हुई ऐं जेको आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं के हिकु सुठे माण्हू जी शाइरी सुठी हुजे ऐं वरी उहा ॻायल सुठी हुजे त अञा वधीक मतिलबु सुठी लॻंदी आहे। बिल्कुलु बिल्कुलु माशाल्लाह सां। ऐं वरी उहो तव्हांजो आवाज़ बि सुठो आहे। कोशिशि कईसीं। न तमामु सुठो। ऐं इहा सुठी ॻाल्हि आहे जीअं तव्हां चयो त अञा इहो जेको सॉन्ग आहे इहो रिलीज़ न आहे थियो ऐं जिन जिन ॿुधो त इहो मतिलबु जॾहिं तव्हां इहो ऑडियो या वीडियो में आणींदव त इनशाला इहो इलाही मक़बूल थींदो। बिल्कुलु। छो जो इन शाइरी में माना असांजी जेका रूटीन जी लाइफ आहे, माण्हुनि जी ज़िंदगी ते ई शाइरी थियल आहे ऐं उन में ॾुख बि आहिनि, सुख बि आहिनि। हिकिड़ी कहाणी आहे शाइरी जे ज़रिए बयानु कई। बुख आयल बचन ॾे अचे सॼो ॾींहुं जंहिंखां मज़ूरी न थी कीअं अचे, मतिलबु उन लाइफ ते जेको आहे हुननि शाइरी कई आहे। ऐं उहा ई ॻाल्हि आहे त असांजे इर्द गिर्द असांजे मुआशिरे में असां वटि अहिड़ा माण्हू खोड़ आहिनि जिन खे असां ॾिसी वरी नज़रअंदाज़ बि करे वेंदा आहियूं। जी जी जी। छो त ज़रूरी न आहे त असां हर कंहिंजो ॾुख वंडे सघूं। मुश्किल आहे इहो हर कंहिं माण्हू जे लाइ। किथे असां कंहिंखे चलो को सपोर्ट कंदासीं बि कल्ह किथे असां उन्हनि खे नज़रअंदाज़ बि करे सघंदा आहियूं ऐं जंहिंजी जेका हैसियत हूंदी आहे उन मुताबिक़। पर कोशिशि कजे त अहिड़नि माण्हुनि जी, अच्छा अहिड़ा माण्हू वरी जिथे जिन माण्हुनि ते अहिड़नि ते शाइरी थियल आहे अहिड़ा माण्हू वरी कंहिंखां वठंदा बि न अथव। हा हा उहे मतिलबु बिल्कुलु हा घुरण ते हुननि खे उहो फोकस न हूंदो आहे। उहे चवंदा आहिनि कुझु न कुझु असां पंहिंजो कयूं, पाण कयूं, मज़दूरी बि कयूं पर पाण। जी जी जी। सो तमामु सुठी शाइरी। अच्छा, इन खां अलावा जीअं हाणे 2025 जे लाइ तव्हां इहो सॉन्ग सिलेक्ट कयो या शाइरी तमामु प्यारी, इन खां अलावा बि आहिनि या सिर्फ़ु हिकिड़ो ई? गीत त घणा आहिनि, गीत इलाही। अच्छा, हिकिड़ो जेको प्रोग्रामनि जी पंहिंजी हिकिड़ी हूंदी आहे। हा, हिकिड़ो जेको सिंगर हूंदो आहे जीअं हाणे हर साल नवां सॉन्ग्स खणी थो अचे त छा तव्हां जेके बि सिंगर्स आहियो जीअं माना तव्हांजी पूरी हू आहे त उन में 2-3 सॉन्ग्स ईंदा आहिनि साल में या पूरो एल्बम बि ईंदो आहे, कीअं हूंदो आहे माना तरीक़े खां? असल में मां तव्हांखे सची ॻाल्हि ॿुधायां, मौक़िया घटि आहिनि असां लाइ। अच्छा, घटि जहिड़ा मौक़िया आहिनि। छो जंहिं टाइम असांखे ज़रूरत हूंदी आहे त केरु असांखां ॿुधे। जीअं हाणे टोपी अजर कया ॾियारा हुया, जी जी, यकीन करूं 4 धुनूं मूं पंहिंजूं ईअं सम्झो अहिड़े ई क़िस्म जूं मूं ठाहे रखियूं सुठनि शाइरनि जूं। सही। पोइ चवां पियो त जेकॾहिं केरु मौक़ो ॾींदो त मां पेश कंदुसि। सही। पर हाणे जीअं त चवंदा आहिनि त बग़ैर कंहिंजे चवण जे वञण बि किथे सही न हूंदो आहे। पोइ अहिड़ा मौक़ा वरी मिली न सघिया। पोइ उन्हनि ॾींहंनि में वरी चैनलनि जो फोकस बि हूंदो आहे पर नाले वारा पॉपुलर सिंगर हे हो जेके आहिनि। न तव्हांजो आवाज़ सुठो आहे, तव्हां बि नाले वारा, अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे। खोड़ सारे प्रोग्राम्स में तव्हां आया आहियो, खोड़ सारे चैनल्स ते तव्हां ॻायो आहे, तव्हांजी महिरबानी आहे, तव्हां सभिनि जी महिरबानी। अच्छा, हूअं अमूमन तव्हांखे कहिड़ा प्रोग्राम्स मिलंदा आहिनि ज़्यादा त मूंखे चैनलनि जा मिलनि था, दोस्तनि जी गैदरिंग्स मिलंदियूं आहिनि। अच्छा, जेके बग़ैर माइक जे हूंदियूं आहिनि। बग़ैर माइक जे? हा। अच्छा, उहो त वरी तव्हांजे पंहिंजे सर्कल में न, मतिलबु जेके पंहिंजा दोस्त हूंदा उहे ई न? उहे बि कंदा आहियूं ऐं प्लस में ही जेके चैनल जा प्रोग्राम आहिनि ऐं मां वरी किथे घटि बि वञी सघंदो आहियां न, शादियुनि में परे परे हेॾे होॾे कोन वञी सघंदो आहियां। उहो वरी तव्हां पाण नथा वञो? ज़िम्मेदार आहियां, घर जो असांखे थोरो। सही सही सही। रियाज़त जेका आहे उहा चवंदा आहिनि इलाही ज़रूरी आहे। हिन में केतिरी कंदा आहियो? 2 कलाक कंदो आहियां डेली। डेली। इहो कहिड़े टाइम? 5 खां 7 ताईं शाम जो। शाम जो? मज़ो सुबुह जो अलाए छा? शाम जो। त मां ॿुधो त सुबुह वारी जेका आहे उहा वधीक सही हूंदी आहे। बस असांखे निंड ई राति जो देरि सां अचे त सुबुह 5 बजे त असां सुम्हंदा आहियूं। 2-3 बजे माण्हू सुम्हे वरी उते केॾी महिल रियाज़ केॾी। सही 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 सही। पर माने शाम जो तव्हां प्रैक्टिस कंदा आहियो? हूंदो आहे रूटीन 2 कलाक। सही। रोज़। अच्छा, हूअं जीअं गले खे सेट रखण जे लाइ छा कंदा आहियो? माने जीअं हाणे असां ॻाल्हि कई, जीअं इंट्रो में मूं ॻाल्हि कई त भई वेट वधियो आहे, हाणे हीअ शइ नथी खावां, हीअ नथी खावां, हीअ नथी खावां, त इहो मुंहिंजो वेट अञा वधाईंदा। ठीकु आहे, उहे सभु शयूं चवनि त गले खे सेट करण जे लाइ छा कंदा आहियो? त माना उहे शयूं अवॉइड कंदा आहियो या उन खे वरी सेट करण जे लाइ का शइ अहिड़ी खाईंदा आहियो, छा कंदा आहियो?
रियाज़ सिर्फ़ु जेको आहे न उहो ई आहे उहो ई आहे भले कुझु बि खाओ पीओ कुझु बि न खाइजे पर आवाज़ गलो ख़राबु थींदो आहे जीअं इतवार वारे ॾींहं ते वॾो गोश्त खाईंदा आहियूं असां अच्छा हर 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 इतवार हफ़्ते ते ॿिया ॾींहं वरी जेके हूंदी आहे मच्छी हूंदी आहे मुर्गी हूंदी आहे त वॾो गोश्त मुतासिर ॾाढो थो करे मूं हिन इतवार ते जॾहिं महसूसु कयो अच्छा त मूंखे ॿिए ॾींहुं वञिणो बि आहे तव्हां ॿुधायो पर पोइ मूं सोचियमि त मूं ॾेई वेंदुसि छो जो ॿ टाइम एॾा वॾा कोन्हनि सही सही बिल्कुलु छो जो हफ़्ते में हिकिड़ो दफ़ो उहा शइ खाइजे त एॾो फ़र्क़ु कोन पवंदो आहे इहा शइ तमामु गले लाइ नुक़सानकार आहे अच्छा हीउ जेको गोश्त आहे न मायो हा 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 वॾो गोश्त इहो वॾो नुक़सानकार आहे बाक़ाइदे या चांवर जेके खाइजनि था इहे चांवर त ठीकु आहे उहो गले गले खे ख़राबु कनि था ऐं गले में चांवरनि जी मानी बि जेका चांवर जी मानी जेका थींदी आहे उहा बि वठंदी आहे गले खे ऐं तंहिंखां सवाइ जेके ॿाहिरियूं जेके ॾही जेका हूंदी आहे इहे शयूं त गले खे बंदि कंदियूं ॾही त सफ़ा मौत आहे बिल्कुलु माना लस्सी वस्सी तव्हां न लस्सी न कंदी कुझु बि ऊन्हारे में पी सघिजे थी ॾही माना ॾही त गले लाइ त सफ़ा ॼण तव्हां चकमा खणी छॾी ख़तमु करे छॾिजो छो जो हुन में चिकनाहट आहे चिकनाहट बि आहे थधो हुन में हिकिड़ो अहिड़ो हा थधी आहे न अजीब आहे बाक़ी खीर कुझु न कंदो आहे खीर कुझु न उहो त हा नीम गरम माण्हू पीए नीम गरम पियो नीम गरम ऐं जेकी जीअं मतिलबु चवंदा आहिनि अगरि गलो ख़राबु थी वञे ऐं तव्हांखे कोई प्रोग्राम मिले त उनजे लाइ फौरन फिल छा कंदो पोइ रियाज़ कबो आहे रियाज़ कबो बिल्कुलु बेस जा जेके हेठियां सुर आहिनि बेस अच्छा रियाज़ छा हूंदो आहे मूंखे थोरो इहो ॿुधायो मतिलबु हमेशह माण्हू चवंदा आहिनि इहे कीअं हूंदा आहिनि मतिलबु वॾो कीअं रड़ियूं कंदा आहियो छा रड़ी त कबी न आहे उस्ताद असांजो हिकिड़ो चवंदो हो जेको मुंहिंजो ॾाढो रड़ कंदो मां हुनखे चंपो हणंदुसि चवंदो हो त पोइ कीअं कंदा रड़ त कंदो ई न आहियां न मां ई कंदो आहियां न असांजा ॿिया ई दोस्त कंदा आहिनि इहे बेस जा जेके सुर हूंदा आहिनि न ख़र्ज जा हेठियां उन्हनि ते हिकु हिकु सुर ते 10-10 मिंटनि ताईं 5-5 मिंटनि ताईं तव्हां रियाज़ कयो राग खणो सिलेक्ट कयो हा जीअं ॾिसो बिलावल ठाठा उन जा सभई 7 सुर तव्हां हिकु हिकु सुर करे हिकिड़ो 5-5 मिंटनि ताईं आ खे टिकायो वरी रे खे टिकायो गा खे टिकायो अहिड़े तरीक़े सां हिकु हिकु सुर कोई मतिलबु न बिल्कुलु बिल्कुलु वरी उहो राग थी वियो वरी कोमल सुरनि जो राग खणो मालकोंस खणो भैरवी खणो वरी तेवर सुरनि जो राग खणो इमन कल्याण मतिलबु इन्हनि ते तव्हांखे प्रैक्टिस थियल हूंदी त पोइ कहिड़ो बि राग हुजे उहो तव्हां माना आसानी सां ॻाए वेंदो जी जी आई त हीअ समुंड आहे हीअ फील्ड तमामु वसी आहे सही पर जीअं त चऊं था त हीअ कमु तमामु ॾुखियो आहे हा बिल्कुलु सफ़ा जेकॾहिं क्लासिकल बि थियणु तमामु ॾुखियो आहे बिल्कुलु बिल्कुलु माण्हू विच थरो हले हल्को हले त बहितर आहे हा इहा ॻाल्हि आहे तव्हां जीअं जेका शाइरी हमेशह ईंदा आहियो प्रोग्राम में ॿुधाईंदा बि आहियो या हाणे बि हिन वक़्तु बि तव्हां ॿुधाई तव्हां हमेशह इन ई टाइप जी शाइरी ॻाईंदा आहियो या इन खां अलावा बि तव्हां ॻाई आहे इन खां अलावा बसि उर्दू सॉन्ग्स मूंखे वणंदा आहिनि मां उहे ॿुधंदो पियो आहियां ऐं कोशिशि करे पंहिंजे मुंहं सां उहे ॻाईंदो आहियां पंहिंजे मुंहं सां मतिलबु हूअं न ॻाईंदा हूअं नथो ॻाए सघां छो न हिते त वरी ॿुधण वारा वरी माण्हू जेके आहिनि त तव्हां कॾहिं ॻायो त कंहिंखे ख़बर पई न त तव्हांखे उहो ॿुधाइनि मोट त तव्हांखे उते ई मिलंदी न त भई हा ठीकु आहे तूं ॻाए ख़ासि करे जीअं गुलाम अली साहिब जा ग़ज़ल आहिनि हा या मोहम्मद रफ़ी जा गीत आहिनि इहे पंहिंजे मुंहं सां ॾाढा मां झुंगारींदो आहियां इहे ईज़ी लॻंदा आहिनि सवला लॻंदा आहिनि ऐं हिननि सां रूह सां ॻाईंदा आहियूं असां हिननि खे छो जो असां ॿुधंदा आहियूं त पोइ तव्हां कॾहिं माना परफॉर्म न कयो आहे उन्हनि ते एतिरो मूं परफॉर्म उन्हनि ते कोन कयो आहे पर मूंखे जेकॾहिं मौक़ो मिलंदो त मां इहे उर्दू वारा जेके सॉन्ग्स आहिनि मां कोशिशि कंदुसि त मां सम्झां थो हिननि जहिड़ा ई ॻाए सघां मतां सिंधी वारनि वांगुरु ई अच्छा छो जो हीअ जीअं ईज़ी था लॻनि मूंखे त तव्हां असांखे ॿुधायो न कुझु उर्दू मां ॿुधाए सघां थो उर्दू में कुझु ॿुधायो ॿ लाइनियूं हा जी जी हा इहे ॿ लाइनियूं ॾिसूं असां ॿुधूं ज़रा मेरे हम नशी मुझे थाम ले ज़रा मेरे हम नशी थाम ले मुझे थाम ले जिंदगी से भाग कर आया हूँ मैं मुझे थाम ले ज़रा मेरे हम नशी मुझे थाम ले अच्छा हूअं बि ॾिसो को बि जेको सिंगर आहे उहो जॾहिं ॻाए थो ऐं माशाल्लाह सां हुनजो आवाज़ु एॾो मक़बूल आहे त उनजे लाइ त कोई मुश्किल न हुजणु खपे उर्दू या सिंधी या मतिलबु माण्हू त
ॿी ॿोलियुनि में बि ॻाइनि था, पश्तो थी वई, सराइकी थी वई, पंजाबी थी वई, इन में बि ॻाइनि था। हीअ त रचियल आहे न असांजे अंदरि मिज़ाज बिल्कुलु, में, हा। ज़हन में, रूह में, ऐं प्लस में तंहिंखां सवाइ हीअ त असां घणो ॿुधो आहे न, ऐं हिननि खे ॿुधी करे ईज़ीली असां पंहिंजो कमु करे था वञूं। हा, ॿियूं ॿोलियूं असांखे हिकु हिकु लफ़्ज़ करे, जीअं मूं पश्तो बि यादि कयो हो, हा बिल्कुलु, ऐं वरी मूं बलोची बि यादि कयो हो, अञा ताईं यादि आहिनि बि, हिकु हिकु त मूं उहे वरी पढ़ी करे मां यादि कया। सही। अच्छा, सो बहरहाल असां वरी ख़ूबसूरत सॉन्ग ॿुधंदासीं, पर जेको आहे ब्रेक जो टाइम थियो आहे, ब्रेक ते हलंदासीं, ब्रेक खां पोइ वरी ॻाल्हायूं। जी हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार कयूं था धरती शाम में, ऐं जेको आहे ख़ालिक सां गॾु आहे, असांखे ख़ूबसूरत ट्रैक बि ॿुधाए पियो। अच्छा, जीअं असां ॻाल्हि कईसीं मतिलबु रियाज़ जी, सुरनि जी, आलापन जी, जीअं हिननि मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जे हवाले सां ॿुधायो, जीअं तव्हां चयो त मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जा हिकिड़ा पंहिंजा पंहिंजा रियाज़ थींदा आहिनि जेके असांखे आलापन जी सूरत में करणा हूंदा आहिनि। जी जी, हा न? हा हा। कहिड़ी वधीक मुश्किल ॿोली आहे ॻाइणु? हा, हीअ जेको तार हूंदा आहिनि न, ताल जेके तबले जा ताल हूंदा आहिनि, जीअं एक तालो आहे, यको आहे, हा, फ़िलहालु इहे असां वटि आम जाम कोन था वॼाइनि ढोलक वारा या रिदमिस्ट जेके आहिनि, आम जाम इन्हनि जा असांखे कोन था मिलनि जेके वेही असांखे प्रैक्टिस कराइनि। सही। सो वधि खां वधि 3 ताल असां ॻाईंदा आहियूं या झपताल ॻाईंदा आहियूं। सही। ऐं चंचल थी वियो, मुगलई थी वई, या कैरवा, धादरो, कलवाड़ो, 7-8 तार इहे जेके 16 आहिनि, हू जेके 2 मुश्किल ताल आहिनि जेको उहे वॼाइण वारा असां वटि घटि आहिनि, या वरी असां ताईं माना पहुता न आहिनि, या असां न पहुता आहियूं उन्हनि ताईं। मक़सदु इहो आहे, हिन दौर में त तमामु ॾुखियो थी वियो आहे, छो जो हर माण्हू महदूद थी वियो आहे टेक्नोलॉजीअ जे करे। सभु को घरु वेठे चए थो यूट्यूब ते मिले असांखे, पर पोइ सीना ब सीना जीअं सेखारिजे थो, त अॼुकल्ह उस्तादनि में बि उहा शऊर या उस्ताद जेके आहिनि, त जीअं शागिर्दनि में न आहे, त वरी उस्तादनि में बि कोन्हे का उहा। अच्छा, मतलब हिकिड़ो प्रॉपर बाक़ाइदा सिखिया जो न आहे, ॾुखियो आहे। अॻे वारो सोलो कमु हूंदो हो, सही, हाणे तमामु हिन दौर में कंहिंखां कमु वठणु ॾुखियो आहे। हा, इहो त आहे। तव्हां पाण सेखारियो आहे कॾहिं कंहिंखे? मूंखे ईंदा आहिनि काफ़ी दोस्त, पोइ मां उन्हनि खे चवंदो आहियां दादा मां पाबंद न आहियां जो मां हिकिड़ो फिक्स टाइम ते अचां, तव्हां मूं लाइ, मां तव्हां लाइ मौजूदु हुजां। पोइ इन रीज़न जे करे मूं वटि आया आहिनि, वाक़ई मूं ईंदा आहिनि। अच्छा, काफ़ी दोस्त मूं सेखारियो असांखे। पोइ मां उन्हनि खे चवंदो आहियां मूंखे जेतिरो मुंहिंजो हाल आहे, पर मूंखे चवंदा आहिनि तव्हां जेको तव्हांजो हाल आहे असांखे ॿुधायो, पर पोइ मां चवंदो आहियां मूंखे टाइम जो मूंखे पाबंदी कोन्हे, इन वजह जे करे मां तव्हां रखी नथो सघां। बाक़ी तव्हां अचो, मूंखां लेसन वठी तव्हां घर वञी प्रैक्टिस करे वरी राब्तो करे मूं ॾे अचो तव्हां ॿीहर लाइ, पोइ हाणे 5 ॾींहं खां पोइ अचो या हफ़्ते खां पोइ अचो। तव्हांजो पंहिंजो उस्ताद कहिड़ो? मुंहिंजा 2 उस्ताद आहिनि। कहिड़ा? शुरूआत वारो उस्ताद मदद अली, ऐं उस्ताद बाद में जॾहिं मां शिकारपुर वियुसि त उस्ताद वरियल दास जी क्लब ते, उतां मां गानो वधायो उस्ताद वरियल दास खां। तव्हां केतिरो टाइम सिखिया आहियो, उन खां पोइ तव्हां हिकिड़ो प्रॉपर गानो आंदो मार्केट में? उस्ताद जेको असांजो शुरूआत वारो कॉलेज जे दौर में असां जॾहिं पढ़ंदा हुआसीं त उन्हनि जी क्लब ते मोटी अची कॉलेज मां असां उन्हनि सां मिलंदा हुआसीं, पोइ उन्हनि उस्तादनि खां जेको असां सिखियो उहो असांखे अञा ताईं कमु थो अचे। अच्छा। हा, बाक़ी जेको बाद में उस्ताद वरियल दास खां असां जेको गानो वधायो त पोइ थोरे टाइम खां पोइ उस्ताद वरियल दास जो इंतकाल थी वियो, इन करे उन्हनि सां मुंहिंजो मुलाक़ात घटि थी। पोइ उन खां पोइ बसि तव्हां पाण ई प्रैक्टिस कंदा? पोइ मां जेको पहिरियों मुंहिंजो उस्ताद हुयो उन जो जेको कुझु ॿुधायल हुयो बसि उन ते ई, उस्ताद हयात फ़क़ीर ऐं उस्ताद मदद अली, उन्हनि जो जेको दसियल हुयो कुझु बि, ऐं प्लस में मूं पंहिंजी चाखुड़ बि कई। जीअं मां तव्हांखे ॿुधायो अॼुकल्ह टेक्नोलॉजी, या वरी ख़ासि करे जेको अॼुकल्ह हिकिड़ो किताबु हले थो अबजद मौसीक़ी, अबजद मौसीक़ी, मां उहो पढ़ियो जॾहिं मुंहिंजे दिमाग़ खे ॾाढो उन रोशन कयो। अच्छा। अहिड़ो मुंहिंजो मौसीक़ी में थोरो घणो ॿियो न आहे त मां रियाज़ कयो वरी पोइ उनखे ॾिसी करे किताब खे रियाज़ करण में मूंखे सपोर्ट कई किताब। सपोर्ट कई। अच्छा, हूअं जीअं हिकिड़ो जीअं तव्हां चयो त हिकिड़ो मतिलबु किताब मां त चलो मदद तव्हां वरिती, पर हूअं तव्हां जीअं पहिरें उस्ताद जी ॻाल्हि कई, वरी तव्हां ॿिए उस्ताद जी ॻाल्हि कई, वरी तव्हांजो त पाण बि मूंखे शागिर्द ईंदा आहिनि त सेखारियो, तव्हांजो त टाइमिंग जी शॉर्टेज आहे तॾहिं तव्हां नथा सेखारे सघो। हाणे जॾहिं तव्हां हिकिड़ो प्रॉपर सिंगर थी विया आहियो त हाणे तव्हां उन किताब खे ॾिसंदा आहियो या बसि जेको पहिरियां सिखियो? तक़रीबन मूं किताब असल में हक़ीक़त इहा ॿुधायां तव्हांखे, हितां मां कराची टू लाड़काना वेंदे वेंदे ट्रेन में मां तक़रीबन माना अधु पढ़ी वियुसि। ओ ज़बरदस्त, एॾो शौक़ु हुयो। सही। पढ़ियो बि दिलि सां एतिरो हुयो जो मूंखे वाकई वरी ॾिसण जी ज़रूरत न आहे। न पई। सो बहरहाल असांजो जेको
प्रोग्राम जो टाइम आहे उहो बि लॻभॻि ख़तमु थी चुको आहे। वाइंड अप जी तरफ़ वेंदासीं असां ऐं आख़िर में वरी तव्हां खां को न को ख़ूबसूरत गीत असां ॿुधंदासीं। सो बहरहाल हिकिड़े कलाक जो असांजो प्रोग्राम हूंदो आहे, कलाक कीअं गुज़री वेंदो आहे का ख़बर कोन पवंदी आहे। सो बहरहाल ज़िंदगी रही त वरी सुभाणे गॾु हूंदासीं तव्हां सां कंहिं नए महिमान सां गॾु। तेसिताईं मूंखे मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदो इजाज़त, अल्लाह हाफ़िज़। ऐं आख़िर में जेको आहे असां ख़ालिद खां गीत ॿुधंदासीं। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां आयो ऐं इंशाल्लाह वरी नेक्स्ट टाइम वरी Thank you. आख़िर में सॉन्ग उहो दम हराम जंहिं दम यादि न हुजी तूं निर्मल तो जो ना अठई पहर अंदर में तुझो हसीन चेहरो तुझो हसीन चेहरो तुझा गुलाबी गलड़ा नेणन खां कीअं विसरन वॾा वार कारा छलेड़ा तुझो हसीन चेहरो तुझो हसीन चेहरो तुझा गुलाबी गलड़ा नेणन खां कीअं विसरन वॾा वार कारा छलेड़ा तुझो हसीन चेहरो मौला तोखे तराशो फुर्सत में वेही जाना मौला तोखे तराशो फुर्सत में वेही जाना तोखे तकण लाइ मूंखे घुरबल आहिनि ज़माना वणी नह खां चोटीअ ताईं वणी नह खां चोटीअ ताईं मथां पैर ई पतमड़ा नेणन खां कीअं विसरन वॾा वार कारा छलेड़ा तुझो हसीन चेहरो तुझे खिलण हलण जो नाहे को मट नसानी तुझे खिलण हलण जो आहे न मट को सानी तॾहिं कथी पई दिलड़ी चरी दीवानी तोखे हणण थियूं चाहिनि बाहूं बिवारे बखड़ा नेणन खां कीअं विसरन वॾा वार कारा छलेड़ा तुझो हसीन चेहरो